तमामु घणो हुन ते कमु थियल आहे। चीफ मिनिस्टर सन सैयद मुराद अली शाह साहब बार बार राब्ते में हूंदो आहे। इरिगेशन मिनिस्टर जाम खान छोड़ो साहब, हुनजी ॾाढी महिनत आहे। हींअर बि सखर में बीठो आहे। असांजी हुकूमत सिंध तमामु हुन ते कमु कयो आहे प्रोटेक्शन बंद ते। इंशा अल्लाह ताला बहितर थींदो। पर हिकिड़ो सिर्फ़ु मसइलो मेन जेको थींदो त जे कच्चे में उन्हनि में बि कच्चे में लखे माण्हू रहनि था, राइट साइड लेफ्ट साइड ॿिन्हिनि साइडुनि ते। उहे सभु ॼणा हुननि खे हुकूमत सिंध जीअं वेझो पाणी ईंदो असां हाली क्लियर जेकी ख़बर पवंदी जॾहिं 5 न ते पाणी अगरि अचे थो 8 लख क्यूसेक अगरि सपोज़ कयो अचे थो त सखर बैरा ते शायदि लख घटिजी वञे 7 लख थिए। 7 लख त पोइ विच में जेको हींअर 5 लख क्यूसेक तक़रीबन हो 5 खां प्लस ई हो त तव्हां ॾिसो कोटली बैराज ते 35% लॉसिस वियो सखर बैराज खां कोटली बैराज ताईं। त हाणे उन वक़्त में सूरताल केतिरी थी रहे ख़ुदा न ख़ास्ता अगरि वरी को फॉरकास्ट बरसातुनि जी पइजी पवनि उनजे करे पाणी त उहो 2022 में बि जीअं पाणी आयो 6.5 लख सिको सखर त कोटली बैराज ते बि 6.5 लख सेम पियो हलियो। छो बरसातूं आयूं पे हुन वक़्तु मच्छरडंड बलूचिस्तान जो पाणी बि अची वियो 1.5 लख क्यूसेक पाणी उहो पियो त जेको पियो इहे पियो। पर क्लियर सिचुएशन जीअं जाम खान छोड़ो साहब बि सभिनी खे ॿुधाए चुको आहे ऐं इहे क्लियर जेकी थींदी जॾहिं 5 न ते पाणी पुॼंदो पोइ ख़बर पवंदी त बाबा कोटली ते घणो थो पुॼे ऐं डाउन स्ट्रीम तां घणो असांजो समुंड में पाणी घणो